वारो सरदार अची गद में वेड़े अज़कुरुनी अज़कुरुकुम वला तशकुरू अज़कुरुनी अज़कुरुकुम खुदा तो फरमाए तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो त मां तव्हांजो ज़िक्र कयां अॼु तव्हां कंहिंजे ज़िक्र में वेठा हो अॼु कंहिंजे ज़िक्र खे महबूब जे ज़िक्र खे यादि कयूं वेठा आहियो सॼी राति साईं जो ज़िक्र ॿुधो अथव उहो महबूब तव्हांजे हथु हाज़िर थियण वारो आहे सीने तव्हांजे खे आबाद करण वारो तव्हांजो अचण खाली न आहे तव्हांजो बटण खाली न आहे सियासत वारनि वटि दुनिया वारनि वटि माण्हू अलाए छाजे लाइ ईंदा आहिनि तव्हां साईं जे लाइ आया हो साईं तव्हांखे चाहियो तव्हां साईं खे चाहियो साईं तव्हां असां सां गॾु ई गॾु आहे क़ब्र में बि त हशर में बि क़यामत जे ॾींहुं बि हिन गुनहगार उम्मत सां ॿारनि जी नबी सरदार शफ़ाअत फरमाईंदो असां सां बची को मुंहिंजा सोना असां सां राज़ी थी पोइ मुंहिंजा साईं मां कुर्बान वॼाए मोमिन मोमिन जो आईनो आहे जंहिंमें मदीनो शरीफ़ ॾिसबो आहे ईंदा आहिनि काका कंदा सम्झो अॼु को महिमान अचे थो पियो मोमिन मोमिन जो आईनो आहे दिलि खे साफ़ कयो दिलि खां पाक कयूं त सुहिणे नबी जो दीदार नसीब थी मुंहिंजो महबूब तव्हांजे सीने अंदरि आहे तव्हां ॾिसो छो नथा पंहिंजे दिलि खे साफ़ कयो पंहिंजे गद खे साफ़ कयो पंहिंजे मन खे नेराण खां बचायो फ़ाहिशी न कयो बेहयाई न कयो सोचूं पंहिंजूं साफ़ रखो जिथे पाकाई हूंदी जिथे नूर हूंदो मदीने वारो साईं उन दिलि में अची डेरा कंदो छाहे जंहिंजी दिलि पंहिंजे मुर्शिद करीम सां आहे ॿिए न निहारींदो उहो ॾिसंदो त मदीने वारे साईं खे ॾिसंदो हे दिलि ॿिए ॾिसंदी कान हे ॿिए दिलि कंहिंखे सुञाणंदी कान हे दिलि सुञाणंदी त मदीने वारे साईं खे और महबूबनि जा क़ाइम आहिनि असां तव्हां जा आहियूं तव्हां असां जा आहियो क़यामत ॼाणे इंशाअल्लाह तव्हां सभिनी जे लाइ शफ़ाअत जे रसूल अल्लाह जी वाजिब आहे काइम कौल मुंहिंजा सोना महबूबनि जो कौल हे महबूबनि जा लफ़्ज़ हेॾे होॾे न थींदा जेको फरमायूं ख़ुदा जो कसम उहो थियणो आहे ज़रूरी तंहिंजो रब तंहिंजो सभु सोना मनहुल मौला फनहुल कुल जंहिंखे मालिक मिलियो तंहिंखे ॿई जहान मिलियो सभु मदीने वारे साईं जी तारीफ़ आहे कि औरत जी न है कि छोरे जी तारीफ़ न है हे हबीब खुदा जी तारीफ़ आहे